बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। भाई अॼु मटियारी जी हिकु अहिड़ी दुकान ते आऊं तव्हांखे वठी थो हलां या अहिड़ी दुकान आऊं तव्हांखे ॾेखारियां थो जिथे पुराणे दौर जा ड्रामा, पुराणे दौर जा स्टेज शोज़, पुराणे दौर जा गाना उहे राति जे वक़्तु तव्हांखे हलंदड़ मिलंदा। आउं हिन मौजूदु आहियां सुहेल मेमण जी दुकान ते जेको इलेक्ट्रिशियन जो कमु थो करे। अस्सलाम वालेकुम सुहेल, ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? ये साईं मोबाइल के जरिए हले पियो। ये थव यकीनन तारिक अजीज शो। सुहेल हाणे आवाज़ घटि कयो, कुझु ॻाल्हाईंदासीं तव्हां। पाकिस्तान की इंतहाई कोशिश है कि जंग न हो, अमन रहे। सुहेल ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? सुहेल आऊं तक़रीबन मटियारी में जॾहिं खां आयो आहियां 10-11 साल मूंखे थी विया हूंदा। हूअं त रिश्तेदारी आहे, पर जॾहिं खां होटल हिते थी आहे ऐं अक्सर राति जो ॾिसंदो आहियां हिते त माना पुराणा गाना, पुराणा स्टेज शो, माना पुराणे दौर जा। कीअं भला शौक़ु पैदा थियो हिन जो ऐं केतिरी कलेक्शन तव्हां वटि मौजूदु आहे? तक़रीबन असांखे त इलाही वक़्तु खां असीं बचपन खां ॾिसंदा अचूं इहे प्रोग्राम। बचपन खां इहे प्रोग्राम ॾिसंदा अचूं। हींअर ओचितो कुझु टाइम वापसि यादगिरी अची वई त तक़रीबन हीअ दुकान हिते मूं 2012 में खोलियो आहे अची, ऐं उन खां पोइ जेको हुनजो शौक़ु आहिस्ते आहिस्ते वरी वापसि अॼुकल्ह जा प्रोग्रामनि में को बि अहिड़ो इंट्रस्ट या अहिड़ा कोन्हनि, सम्झाणियूं कोन्हनि, कंहिं क़िस्म जी मालूमात कान्हे। हीअ जेके पुराणा प्रोग्राम आहिनि या पुराणा पाकिस्तानी गाना आहिनि, इन्हनि जी शाइरी, इन्हनि जो मतिलबु तमामु बहितरीनु आहे ऐं इन जे करे असांजे शौक़ीन आहियूं, बचपन खां ॾिसंदा आया आहियूं। वरी विच में छॾे ॾिनोसीं, वरी हींअर ओचितो शौक़ु अची वियो आहे, ॾिसूं पिया। जी साईं, बिल्कुलु तमामु फरमाइशूं हलंदियूं आहिनि। साम्हूं वारा दोस्त आहिनि, कुझु दुकान वारा, उहे फरमाइशूं कंदा, उन्हनि जे ते बि असीं प्रोग्राम ने तुरां कजी हलाईंदा आहियूं ऐं तमामु सुठा माण्हू जेको रिस्पॉन्स ॾींदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा बि आहिनि। बिल्कुलु हा, बिल्कुलु हा, इहो बिल्कुलु सही आहे। हिते मूं वटि अकील अहमद मेमण हूंदो आहे ऐं ॿियो हिते हिकिड़ो मुनीर खोसो वेहंदो आहे, उहो तमामु पाकिस्तानी जेको गाननि जो ऐं फिल्मुनि जो शौक़ीन हूंदो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो दोस्त आहे वाबजा जो, उहो हातिम मेमण, उहो बि शौक़ीन आहे पाकिस्तानी फिल्मुनि ऐं हिननि जो प्रोग्रामनि जो, उहो बि ईंदो आहे। अॼु इतफ़ाक़ आहे त उहे ॿई दोस्त जेके मौजूदु न आहिनि हिते, ऐं मूं तव्हांखे अर्ज़ु बि कयो त थोरो प्रोग्राम खणी सुभाणे पुछो आहे त उहे दोस्त हुजनि हा। हा, कॾहिं ईअं बि थींदो आहे त कंहिं शइ ॾिसण जो दिलि पियो चवंदो आहे ऐं उहा ॻोल्हा में ईंदी कोन्हे, कॾहिं ईअं थियो आहे? बिल्कुलु इलाही दफ़ा ईअं थियो आहे। असां फिल्म हिकिड़ी अहिड़ी पाकिस्तानी हिकिड़ी हुई जिते असां घटि में घटि महीनूं महिनत कई, ॿिए ॾींहुं टे ॾींहं हुनखे सर्च कंदासीं, पर उनजा टुकर निकिरंदा, मुकमिल फिल्म कान निकिरंदी। वरी इतफ़ाक़ इहा की मतिलबु बिना कंहिं ॻोल्हण जे उहा यूट्यूब जे साम्हूं पई ऐं उहा असां बिल्कुलु डाउनलोड कई ऐं ॾिठी, दोस्तनि खे वणी ॾाढी ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम हूंदा आहिनि पाकिस्तानी फिल्मुनि जी। त हींअर सफ़ा बंदि थी वयूं आहिनि, उहे शयूं आहिनि कोन, पुराणियूं शयूं जेके बहितर आहिनि। बिल्कुलु, महिरबानी सुहेल, तव्हां टाइम ॾिनो असांखे। ऐं वीवर साम्हूं ॿिया दोस्त वेठा आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि खां बि पुछंदासीं त भई सुहेल साम्हूं अहिड़ा पुराणा गाना, पुराणियूं शयूं हलाईंदो रहंदो आहे। हिननि दोस्तनि जो पहिरीं मूं तव्हांखे प्रोग्राम ॾेखारियो हो, वरी हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम अची अदन सां ॻाल्हाईंदा। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? सर सुहेल मेमण साम्हूं वेठो आहे। अक्सर पाण ॾिसंदा आहियूं राति जे टाइम पुराणा गाना, पुराणा स्टेज शो, छा तव्हां बि कुझु फरमाइशूं कंदा आहियो हिननि खे? हा साईं, असीं हिननि खे पुराणा प्रोग्राम जेके उहे चवंदा आहियूं, गाना गज़ल चवंदा आहियूं, वीचारा ॿुधाईंदा आहिनि, असांजी दिलि वॾी ख़ुशि कंदा आहिनि। जी जी, माना पुराणे दौर तव्हांखे बि यादि ईंदो? हा साईं, असांखे हिन दौर में भला सम्झाणी वारा प्रोग्राम, सम्झाणी वारा स्टेज शो ख़तम थी विया आहिनि, इन जी वजह छा आहे? बसि आहे जहिड़ी रहियत अहिड़ो अवाब। सही ॿुधी बाबा, जहिड़ो टेम आहे उन हिसाब सां कमु हले पियो, पेट में ई पूरो आहे, पेट में ई पूरो आहे बाबा। भला का अहिड़ी फरमाइश जेका सुहेल खे चई हुजनव ऐं उहा मिली न हुजे, कॾहिं ईअं थियो आहे? हा, हिकिड़े ॾींहुं चयोसीं असांखे ढोल फ़क़ीर जो कलाम ॿुधाए, तॾहिं लायार जो फनकार हो ढोल फ़क़ीर, त चईंदा मूं वटि उहो ढोल आहे ई कोन। बाक़ी मेहंदी असर जा ॿुधाईंदो आहे, मैडम नूरजान जा ॿुधाईंदो आहे,
लता जा ॿुधाईंदो आहे, चंदुर जा ॿुधाईंदो आहे, ढोल तमामु अञा ॻोल्हियो पिया, ढोल ढोल फ़क़ीर ढोल जो असांजो। भला को गानो साईं तव्हांखे यादि आहे भला उहो त गुनगुनाए हा, ॿुधायो ढोल फ़क़ीर जो कलाम मूंखे हींअर यादि कोन्हे। ॿियो बाक़ी को अहिड़ो कलाम जेको भला अक्सर तव्हां गुनगुनाईंदा हूंदो या असांजी चाची खे या पंहिंजी घरवारी खे ॾिसी करे ॻाईंदा हुजो, इहो त भला असांखे ॿुधाइजो। यार इहो बि तूं थोरो 5 मिंट पहिरीं ॿुधाई आहे हा हा त असीं दिल्ली तयारी ते हाणे करे वञूं आहे, तयारी करियूं आहे। हाणे तूं ओचितो आयो ई चलो ॿिया केर आहिनि दोस्त भला हुननि जो तारीफ़ था गुलाब करायो। मुस्तफा मेंबर साहिब बटियारी। ज़बरदस्त ही ॿियो छा चओ? ही लखा ॾिनूं नालो आहे, लखा ॾूं ख़ासकेली साहिब, ॿियो साईं ही हबीबुल्ला मेमण, हबीबुल्ला में इहे सभई पुराणा दोस्त आहियूं। ही अदो आख़िरी ही बि मेमण साहिब आहे, मेमण साहिब आहे। कासिम अहमद नालो उहो आहे। परते जेको वेठो आहे उहो भला हीअ साईं होटल वारो, हा गुल हा गुल मोहम्मद होटल वारो जेको दूध पती चांहि असांखे पियारींदो आहे माना 12 ताईं। चुस्कीअ सां इहे पुराणा गाना पुराणा स्टेज शो जी जी माना हिकिड़ो सुरूर अलॻि ई ॾींदा हूंदा। हा साईं, हा असांजी दिलि ख़ुशि करे छॾींदा आहिनि। असांजे नौजवाननि लाइ मटियारी जे नौजवाननि लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां? बसि नौजवाननि खे ख़ुदा सां जाने रुगो बेलपुरी आहे, शराफ आहे, बसि लशो या आइस लिखती आहे लिभागी, ऐं ख़ुदा को हिदायत ॾे, रब को हिदायत ॾे, हुकूमत खे ही हलाए हुकूमत भई, ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे, मूं में कहिड़ी ताक़त आहे हलाइण जी, पर ख़ुदा ऑफिसर में हलाए। परे थियनि नौजवान, जी साईं, मैसेज इहो ई ॾींदो त इन सभिनी साईं अलाह सां हिनखे सां बचाए, परवरदिगार शराफनि खां, आइस खां, तिरछनि खां, अफ़ीमनि खां बचाए परवरदिगार।